अरे यार मुंशी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। ऐं वरी व्हाट इज प्रॉब्लम? मुंहिंजो मतिलबु आहे त बाबा वरी कहिड़ो मसलो आहे? यार तूं हिकु 100 रुपए ते 10 रुपया वधारा तो वठी, इहो व्याज थियो न? नाट व्याज बाबा, नाट व्याज, बट इज कमीशन। मुंहिंजो मतिलबु आहे त बाबा या कमीशन आहे, कमीशन। अरे इहो सिधो सो व्याज न थियो त बाक़ी छा आहे? नाट व्याज बाबा, बट इज कमीशन। या कमीशन आहे, कमीशन। अकुल को कोको त न आहे जो तुंहिंजे निरण में ठोकियां। अरे तो वारी ॻाल्हि इराक ऐं अमेरिका जी जंग वांगुरु असांजी समझ को ॿाहिरि आहे बाबा, असांजी समझ को ॿाहिरि आहे। मुंशी जी ॻाल्हियूं तो जॾहिं ॼटनि जी समझ कोन ईंदियूं बाबा। अकुल कोको त न आहे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकियां। बाबा तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाण, असां हलूं ई था बाबा, ख़ुदा हाफ़िज़। किॾां पियो वञी भोतार? अरे आधा आधा जल्दी कर बाबा, जल्दी कर। शाबाश शाबाश, जल्दी कर। शाबाश, छड़ा छड़ा कम छड़ा, शाबाश। आए होड़े 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 होड़े, शाबाश, जल्दी कर बाबा, वही है, जल्दी कर, शाबाश। शाबाश बाबा, शाबाश, जल्दी कर, जल्दी कर। ओडियल ओडियल भिड़े करी समा हिसाब किताब करे वठा, शाबाश। काथे काका मुंशी असां तोखे गोले 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 थकजी पिया आहियूं। असुल सफ़ा पेरो खणी तुंहिंजे कट पहुता आहियूं। चाचा मुंशी, ओ चाचा मुंशी, खुदा जे वास्ते असांजी मदद कर बाबा। हिकिड़े पुट खे लॻो आहे पेट में खंड ऐं ॿियो पुट वरी ओॾे जे कुते घुर थी न पवे काणो। बाबा बाबा अख वई
अब्बा मुंहिंजो पेट तो फाटे अदा मुंशी पहली वारो कर अदा वारो कर ही वक्त सोचण जो नथी अदा अरे पर व्हाट इज व्हाट यूर सन्स मुंहिंजो मतलब आहे तो तुंहिंजे पुटनि खे छा थियो आहे अदा या ॻाल्हि ई न पुछ मुंशी या ॻाल्हि ई न पुछ छोरनि सां असुल सफ़ा कर थी वियो अथई कमालू वियो सिम ते विझण सो ते अख में पाणी पइजी वियो अथसि ऐं ॿाटो उन खे वरी कुतनि सां गॾु खाइण जी आदत आहे सो कुते सां पे गॾु खाधई कुते पेट में चकायो अथसि अदा अब्बा ओ अब्बा अब्बा मुंहिंजी अख वई अब्बा अब्बा मुंहिंजो पेट तो फाटे अदा मुंशी मुंहिंजे पुट जी हालत ख़राब आहे अदा खुदा जे वास्ते असां ग़रीबनि जी मदद करो अदा अब्बा ओ अब्बा अब्बा मुंहिंजी अख सफ़ा वई आई नॉट हेल्प यू मुंहिंजो मतलब आहे त मां तव्हांजी मदद नथो करे सघां अकुल कोको त न आहे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकियां बाबा मुंहिंजो पेट तो फाटे अब्बा ओ अब्बा अब्बा मुंहिंजी अख वई अब्बा अरे ज़ालिम वॾेरे जा ज़ालिम मुंशी असां त तोखे क्यास ई नथो अचे पहली हिकिड़ो 1000 रुपयो ॾे 1000 वाट माना त छा हिते का तव्हां बैंक ॾिठी आहे छा अब्बा ओ अब्बा अब्बा मुंहिंजी अख वई अब्बा तारो तो निकिरे अल्लाह पुट ग़रीबनि जो त अलाह आहे अड़े मुंशी अलाह ॾिसई थो ॿियनि खे त हज़ारनि जा हज़ार ॾींदो आहे असांखे कोन थो ॾी ॿियनि खे हज़ारनि जा हज़ार ॾींदो आहे त उन्हनि जे पैसनि ते मीटर लॻल हूंदो आहे सम्झई मीटर भई फिरंदी आहे रीडिंग पई वधंदी आहे अकुल को कोको त न आहे जो तुंहिंजे दिमाग़ में टोकियां छा सम्झई मीटर अदा मुंशी थोरो सिंधीअ में सम्झाए मुंहिंजो मतलब आहे त बाबा अंग्रेजीअ में कमीशन उर्दूअ में सूद सिंधीअ में व्याज चवंदा आहिनि सम्झई अरे समझियुसि मुंशी व्याज ओ अब्बा वठीस पैसा ॾींदासीं कच्चे में जेकॾहिं मीटर वारा पैसा खपनि त बाबा ॾियां अब्बा हिम्मत कर मुंशी हिम्मत कर पुटनि जो इलाज करण वा बाबा अचे ही वठ उथो पुट असां हलियासीं मुंशी अदा चङो तुंहिंजी महिरबानी मौला ख़ुशि कंदो अला दुआउनि में यादि कंदो मूंखे मुंशी केॾो भलो आहे वॾो भलो आहे अल्लाह वाह 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 पैसा ॾिना आहिनि तॾहिं भलो आहे यार कालाणा असांजी मज़ाक जो ॾुख न कंदो कर अॼु सभई रंजिशूं दिलि मां कढे तोसां मोहबत थो वञणु चाहियां मोहबत ऐं सुल्तान तव्हां वॾेरा त मोहबतुनि जा कातिल थींदा आहियो इहो ॿुधाए त अॼु मुंहिंजे लाइ कीअं हाम फाटो अथई कालाणा तूं विसारण जहिड़ो नहीं यार तो में हज़ार खामियूं पर हिकु चङी शइ न चङी शइ न पर हिकु चङी ॻाल्हि ज़रूरु हूंदी आहे हुकुम कर त कहिड़ी ख़िदमत कई यार अलाए छो अॼु तोसां विहण थी पर कालण अॼु अलाए छो तोसां कंपनी करण जो मूड थो थिए मां इहे कम छॾे वियो आहियां छो त इहे शौक़ अमीरनि खे ई सुञाणनि था यार कालण यारीअ में अमीरी ग़रीबी जो लेखो नाहे कबो शराब त तोखे मूंसां गॾु पीअणी पवंदी न त तुंहिंजी असांजी यारी ख़तम सुल्तान कालू यारीअ में त ज़हर बि पी वञे ही त वरी बि शराब
पंहिंजनि खां पर्दो थी करी भेण, रत जे रिश्तनि खां पर्दो थी करी। हैदर तू छा बचायो आहे मुने दोरीअ लाइ जो मिलण आयो आहीं? भेण शहर वियो हुअसि, सोचम तो लाइ कुछ कपड़ा वठी अचां। अची ही वठ कपड़ा। न खपनि मूंखे तुंहिंजा इहे कपिड़ा। सूरन जी सेज ते विहारे ही कपिड़ा खणी अची मूं ते एहसान तो करे। न भेण न, मां त हक़ पियो अदा कयां भाउ ऐं भेण जे रिश्ते जो। तो ते एहसान न पियो कयां। तोखे कुछ थियो न दी। रत जा रेज वहाईंदो हे हैदर। हा, रत जा रेज वहाए छॾींदो। तू भाउ न धाड़े लाहीं धाड़े लाहीं धाड़े लाहीं। हा हा, मां धाड़े लाहियां, मां धाड़े लाहियां उन्हनि लाइ जेके ग़रीबनि जे हक़ ते धाड़ो हयूं वेठा आहिनि। भेण भेण तू रुगो मूंखे धाड़ेल न चओ, छो जो मुंहिंजी दिलि टुटी पवंदी। भेण जेकॾहिं ॾुखी आहीं त ॿुधा, मां तो ते को बि सदमो बर्दाश्त न कंदुसि। कहिड़े बि हाल में हुजां तू ते कहिड़ो असर पवंदो? मूमल भेण, चोट तोखे लॻंदी आहे न त ईज़ा मूंखे ईंदो आहे। हैदर ईअं सम्झ त मोमल पैदा ई कान थी हुई। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन हां उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हां ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हार पिक अथव गेंडी साफ़ कपी सूप अथव
बाथरूम साफ़ कबो, फिनाइल हाई क्वालिटी फिनाइल, फर्श साफ़ कयो। मतलब ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा, शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे, सम्झो था न। अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघे थी दादा ॿुधायां। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाउर, मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां। वठ न लालू खां पैसा त वठी था न। दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेसमंग जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे, जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 0313862682 सिंधीअ में ॿुधायांव, 3 शहर खां सस्तो ॿुधाइनि। हा, शहर खां सस्तो। हा, सॼे शहर खां सस्तो, रियायत में। हा सही। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां, पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो, ठीकु आहे? वठी कर खबर बख्शू, केड़ी खबर आंदी थी यार? यार मलार बुरी खबर आए। अथो बख्शू खेरता है यार हैदर, हां हैदर के अथो इधर के ही बकरी कंहिंजी आहे? बिढ़े जी आहे। ॾिसींदे त मां कायूं थो अचां त मुंहिंजी हूंदी न। कालू, ही बकरी तूं वटि कीअं आई? तूं वटि त पैसा बि कोन हुया। मुंहिंजे ख़्याल में त ही बकरी चोरी जी आहे। मूं वरी कालू भला कहिड़ी निमाज़ पढ़ाइण वेंदो आहे चोरीअ जी, पोइ छा कंदीअ? कालू, ही कम सुठो न आहे। ठहियो हाणे ठहियो, वधीक न ॻाल्हाए त मारे मारे मुंहुं न सुॼाए छॾिजांइ। कालू, शरीफ़ माण्हू आहियूं, पुलिस दर ते अचे त? पुलिस छा कंदी? तूं हाणे बकरीअ खे हली अंदरि ॿध, संभालीस हल। पुलिस खे ॼण ॾिजां थो। केड़ो आ? ओ मां मुंशी आया, मुंशी कालण। अरे बी त मां अचां थो। मुंशी हलियो आ, पी जो घर समझू हलियो अच। खेर त आहे न? असुर जो अचे दर ते बीठो ही। कालण, वडेरे तोखे ओताद घुरायो आहे। बकरार दाई आया अथस त तू संदन बकरी चोराई आहे। बट नॉट प्रॉब्लम, रईस नॉर्मल आहे, उल्टो उन्हनि खे तो दबाए। पर मुंशी ओता के मूंखां कूड़ ॻाल्हाइण कोन पुॼंदो। इज एक्चुअली, अरे बेवकूफ़, माना तो बकरी ये समझ तो तुझी,
अकुल को कोको तो ना है जो तुझे दिमाग में ठोकिया। अरे मूं तो के मुंजी केतरा दफ़ा झलियो आहे त अंग्रेजी न ॻाल्हाईंदो कर मूंसां। मुख हणी ऐं नासुन मां रत न कढी जाए त वती ओताक ताईं रत ॻाणींदो। माना तो फबाइण समझियस वडेरे के सेट करण मुझो कमा। अकुल को कोको तो ना है जो तुझे दिमाग में ठोकिया। हाणे वञी कोको मुआरी दिमाग़ जी जाइ ते लॻो आहे। माना त ॻाल्हि खे गुड़ करणो आहे। मूंखे मंज़ूर आहे बकरीअ जो अधु हिसो तुंहिंजो अधु मुंहिंजो। तोखे तुंहिंजो हिसो मिली वेंदो। हाणे पेर ड्रा आहे खिसक हल। तुंहिंजो हिसो तोखे मिली वेंदो हल। अकुल को कोको त न आहे जो दिमाग़ में ठोके। जट जे पुट जूं ॻाल्हियूं हलादियूं। कल्ह हाणे हली सुम्ह। सुबुह जो जेको थियो ॾिठो वेंदो। छो आयो आहीं? अना भी कुछ रहियो आहे छा जो तू बर्बाद करण लाइ आयो आहीं? मुंहिंजी ज़िंदगी असां गॾु बाबा जी ज़िंदगी बि ज़हर करे छॾी आहे। जे कॾहिं तव्हां कालूअ जे बाक़ी न मारियो हा त ही मुसीबत न अचे हा। ॿुधाए त मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? बस कर मुमल, बस कर। तू बि असांखे ईअं थी सम्झी? असां त बेकसूर आहियूं। मुमल कालूअ जे भाउ जो क़त्ल असां न पर कंहिं ॿिए कयो। ख़ुदनि कंहिं ॿिए जी गोलीअ साम्हूं हो, पर ख़रीद कयल गवाहुनि ऐं हथरादू अमीननि जे साम्हूं सच्चाई गोॾा खोड़े छॾिया ऐं इंसाफ जी निड़ीअ ते न ॾिनो वियो। मल्हार, हाणे छा थींदो? असांजी क़िस्मत ई अहिड़ी आहे। हाणे असांजी लुटियल ख़ुशियूं केरु वापसि कंदो? मल्हार, अदा हैदर बाबा त ख़ुशि आहिनि न? अच्छा, तोखे ख़बर न आहे? चाचे ख़ुदकुशी करे छॾी। मल्हार, बाबा ही नथा करे सघनि। चओ त हे सभु कुझु कूड़ आहे। तोखे अल्लाह जो वास्तो चओ त हे सभु कुझु कूड़ आहे। मल्हार चओ। ॾिस मां तोखे हथ थी बना। चओ त हे सभु कुझु कूड़ आहे। मल्हार, तोखे अल्लाह जो वास्तो मां वरी थी चवां। चओ त हे सभु कुझु कूड़ आहे। चओ मल्हार, चओ। हाँ मुमल, इहो सभु सच आहे। ओ अब्बा, न थोरी न्याणी खे अकेलो छॾे हलिया विया आहियो। हाणे मां कंहिंखे अब्बा चईंदमि? हाणे केरु आहे मुंहिंजो जो मूंसां सूर वंडे? चुप कर मुमल, चुप कर। ईअं न चओ त तुंहिंजो केर बि कोन्हे। मां जो आहियां। तूं पाण खे हीणो न कर। बदनसीब त असां आहियूं जो चाचे खे कुल्हो न ॾेई सघियासीं। बदनसीब त मां आहियां जेके पीउ जो आख़िरी दीदार बि नसीब न थियो। मूंखे अफ़सोस आहे त चाचा जन ईअं छो कयो? वाह मल्हार वाह। बाबा खे भाई जी तनूर में अकेलो उछलाए पाण वञी जंग वसायो। इन में तुंहिंजो ऐं असांजो को बि कसूर न आहे मुमल। इहे सभु क़िस्मत जा खेल आहिनि। हाणे आउं सुख जो साह तेसीं ताईं कोन खणंदुसि जेसीं ताईं असल कातिल ताईं न पुॼंदुसि जंहिं असांखे धाड़ियल बणायो आहे। अदा हैदर किथे आई मल्हार? हैदर खे कालूअ मुखबिरी करे पकड़ायो आहे ऐं मां कालूअ जी तलाश में हिते आयो आहियां। हे तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे मल्हार। जे कॾहिं कालू हीअं करे हा त हुनजो तानो मूंखे ज़रूर हणे हा। इन जो मतिलब त कालू हैदर खे मुखबिरी करे नाहे ॿधायो। केरु आहे उहो? केरु आहे? कयो मान उते ही वेठो हूंदई वतो मासी। अरे मुंशी मस मसा ठाहियो आहे। असां तोखे ॻोल्हे थकिजी पिया आहियूं। अरे बेईमान वती तो ॻोठ वारे माण्हू सां छा सोनी कंदो? अरे छोरा
ताने के झलियोस मां पुलिस के वठी झलजोस छड़जोस न हां अरे बाबा पुलिस व्हाट इज पुलिस कमिंग पर थो छाजे लाए गाल छाए जणो तो के खबर ही नहीं पिथल टमाटे जा पुट अरे खबर तो पोए आखिर गाल छाए बट नॉट प्रॉब्लम अरे बस कर प्रॉब्लम जा पुट अंग्रेजी ॻाल्हाए बतींदो ॻोठ जे माण्हुनि खे फरींदो अरे अरे जेके तो न असांखे पैसा ॾिना उहे त कूड़ा निकिता अब्बा मां चवां तो देर न कर पुलिस के घुरा हिकु पैसो आ कूड़ा ऐं ॿियो वरी हलाए थो व्याज बट इम्पॉसिबल वेयर इज जाली करेंसी मुंहिंजो पैसो कूड़ो नथो थी सघे बाबा ये पैसा त मूंखे वॾे रईस पंहिंजे हथनि सां ॾिना हुया अरे छॾ असांजी बि का इज़त आहे माशरे में अरे इज्जत वारो है तू इज्जत वारो अरे तू तक वॾो ठग हां बती तो सॼो ॾींहुं ग़रीब ऐं साधन ॻोठ वारनि खे ठगींदो अॼु मां तोखे ज़रूर गिरफ़्तार कराईंदुसि हा जीअं तू ॻोठ वारनि खे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ ई न रही हा अदा जमालू मां आखिर तुंहिंजो दोस्त आहियां आखिर कुझु ख़्याल तो कर तू जीअं चवंदे मां तीअं कंदुसि पर हिन राज़ खे दिलि में दफ़न करे छॾ रिश्वत अरे वठोस महंगाई जो दौर आहे ओ अब्बा ओ मुंहिंजा पी मुंहिंजी अखड़ियूं कम नथियूं कनि हे ॾिस पैसा असुलनि या नकुलनि अरे मुंशी पैसा त असुली था लॻनि शुक्र कर जो मुंहिंजा छोकिरा राज़ी थी पिया अथई छो त मां जे मरण खां पोइ वीचारा सफ़ा छोरड़ा थी पिया न त अकुल को त न जो तुंहिंजे निरण में ठोकियां सुल्तान तू हाँ मां तुम्हारे कालू घर में कोने छा न केर भी कोन केर भी कोने त पोइ अॼु मां आहियां न तू गैर मर्द ऐं धारियो आहीं सिंध जी औरत गैर मर्द जे मुंहुं नाहे पवंदी कालू या चाचो घर में कोनन तू वञी तो सघे सुल्तान ईंदो बि पंहिंजी मर्ज़ीअ सां आहे ऐं वेंदो बि पंहिंजी मर्ज़ीअ सां आहे हदा नथी मूमल जंहिं कालूअ खे तूं पंहिंजी ज़िंदगीअ जो हमसफ़र सम्झी थी न उहो तुंहिंजो रक़ीब आहे दुश्मन आहे ॼट चोर लुचो लोफर अथई बहितर अथई त सुल्तान जी सल्तनत में अच तोखे हीरन मोतिन ऐं सोन सां नौ खां वठी चोटीअ ताईं भरे छॾींदो साईं सुल्तान कालू छा भी आहे पर मुंहिंजो वर आहे मुंहिंजी इज्जत जो वारिस आहे वारिस पर मुंहिंजे सालनि जी मोहब्बत जी मालिकाणी तूं आहीं मूमल तूं मां तुंहिंजी नफ़रत खे ॾखण जी थधड़ी हीर सम्झी हिन सीने में समायो आहे मां तुंहिंजे इक़रार जे इंतज़ार में रातियूं जागे ॾींहं कया आहिनि मूमल ॾींहं सुल्तान पंहिंजी बेहयाई खे मोहब्बत जो नालो न ॾे ऐं मुंहिंजी इज्जत खे ख़्वार न कर निकिरी वञ हितां अॼोकी अकेलाई ॿीहर मिले अलाए न सुठो अथई त सुल्तान खे सालनि जी सिक लाहिण ॾे इनकार कयो आहे इकरार न थींदो ज़हर जी गोरी खाए सघां थी पर कालू जे हक़ ते धाड़ो न हणंदसि त पोइ अॼु सुल्तान बि उञारो वापसि कान वेंदो मूमल मूं सदाईं तुंहिंजे इनकार जी कोड़ाट खे हमेशह शराब ढोक सां छातीअ ते संभाले रखियो आहे अॼु कस खाइण मुंहिंजे वस में न आहे मूमल सुल्तान इनकार करण वारी ज़बान खे सीर ॾियण में देरी नाहे कंदो पर तोसां मुंहिंजे अंदर जो राकास मोहब्बत थो करे तंहिं करे तुंहिंजो हर हिकु तानो ऐं मेणो पियो सां सुल्तान खुदा जे वास्ते मां अॻु में ई ॾुखी आहियां मां हथ थी बंधा मुंहिंजी ॾुखी ज़िंदगीअ खे वधीक ॾुखियो न कर बोतार नंढा कहिड़ो खंड जो जहाज बुॾी वियो अथव छा हेड़े छा ते छितो थियो आहीं छा ॻाल्हि आहे
पुकार छित्ता तो कुत्ता थी ना मां तो इंसान आया अकुल को कोको तो ना जो तूने केवा में ठोकिया अर्जेंट बस रे हाणे बक बक न कर छा ॻाल्हि आहे ॿुधाए छो थो ओ बोतार अच भला तोखे त ख़र्ची पाणी करे दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां ई ॾंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल ॾंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 दे ख़बर बख्शू कहिड़ी ख़बर आंदी अथई मल्हार सुभाणे पुलिस हैदर खे जेल वठी वेंदो हा मल्हार थाणे ऐं जेल जे विच में 20 किलोमीटर जो फ़ासिलो आहे तुंहिंजो मतिलबु त इन 20 किलोमीटर जे विच में हैदर खे आज़ादु करणो आहे बख्शू छा इहो मालूम कयो अथई हैदर खे केॾी महिल थाणे खां जेल वठी वञनि था हा मल्हार पूरी जांच करे आयो आहियां शाबाश बशकू शाबाश वाह जो कम करे आए सरदार जेल ऐं थाणे जे विच में 5 किलोमीटर अहिड़ो इलाइक़ो आहे जिते पखी बि पर नथो हणी सघे हा सरदार असांखे इहो कमु इन टुकड़े में ई करणु घुर्जे साथियो सुभाणे असांखे कहिड़ी बि सूरत में हैदर खे पुलिस खां छॾणो आहे हा गोलियुनि जी बरसात में बि हैदर खे आज़ादु कराइणो आहे अमी मूंसां गॾु आहियो न बिल्कुलु हथ ॾियो। असां तोसां गॾु आहियूं
यार मल्हार परेशान तो लगी खैर त है? हाँ यार हैदर, कॾहिं सोचियो बि न हो त ही हर हलाईंदड़ हथ कॾहिं हथियार बि खणंदा ऐं हथियार बि हलाईंदा। असीं त बेगुनाह आहियूं यार, बेगुनाह आहियूं यार, बेगुनाह आहियूं। बेगुनाह? बेगुनाह तो तू आहीं, बेगुनाह तो मां भी आहियां, बेगुनाह असीं सभु आहियूं। ही जंग असांखे ख़ुशीअ में नाहे वसायो दोस्त, जंग वसाइण ते असांखे मजबूर कयो आहे। असांजूं बि त के ख़्वाहिशूं आहिनि त असां पढ़ी लिखी के बालिस्टर थियूं, के साहब थियूं, पर अॼु जे हिन ज़ालिम माशरे, अॼु जे हिन वॾेरनि असां ग़रीबनि ते ज़ुल्म करे असांखे हथियार खणण ते मजबूर कयो आहे दोस्त। जंग वसाईंदड़ असां जंहिंखे दुनिया धाड़ेल जो नालो थी ॾे, कॾहिं कंहिं इहो सोचियो आहे त असां धाड़ेल छो थियासीं? हाँ यार गफ़ार, असां धाड़ेल 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 आहियूं। हाँ यार वज़ीर, असीं धाड़ेल आहियूं उन्हनि जे लाइ जेके असां ग़रीबनि जे हक़ ते धाड़ा आहियूं वेठा आहिनि। उन्हनि माण्हुनि खे कॾहिं दुनिया वारनि धाड़ेल नाहे चयो। उन्हनि माण्हुनि खे दुनिया वारा त वॾा वॾा लक़ब ॾींदा आहिनि, वॾा साईं, भोतार साईं ऐं वॾेरा साईं। अरे असल में त उहे धाड़ेल आहिनि वॾा। छॾियो यार, छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे। गुज़री खे यादि नाहे कबो दोस्त, गुज़री खे यादि नाहे कबो।
जी सर, यस सर, जी सर। सर तव्हां ॿिनि ॾींहंनि जी मोहलत ॾियो, असां जल्दी गिरफ़्तार कंदासीं मल्हार ऐं हैदर खे। जी सर, जी सर, ओके सर। हा साईं सुधी साहब, ॾिसो था न एसपी साहब जा फ़ोन मथां फ़ोन आहिनि त हैदर ऐं मल्हार खे जल्द जल्द गिरफ़्तार कयो। इन सॼे इलाइक़े खे डांडा ॾेई छॾिया आहिनि। हाँ इंस्पेक्टर साहब, तव्हां सच चई रहिया आहियो त उन्हनि सॼे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास फैलाए छॾियो आहे। त अख़बार लिखंदा आहियो त पुलिस डिपार्टमेंट कुझु नथी करे, पर हक़ीक़त इहा आहे त असांजी रातिनि जो निंड हराम थी वई आहे और असांजे हिन माशरे में वॾा नासूर आहिनि धाड़ियल। इंस्पेक्टर साहब, धाड़ियल को पंहिंजी मर्ज़ी सां न थींदो आहे, पर मूं ॿुधो आहे त हैदर ऐं मल्हार बेगुनाह आहिनि। केरु बेगुनाह आहे, केरु गुनाहगार आहे, इहो वक़्तु ई फ़ैसिलो कयो। ओके इंस्पेक्टर साहब, तव्हां हला कयो, बाक़ी मुलाक़ात कंदासीं। हल छोरी, युको खणी आ। अरे निभागी तो मोई फाथा सां वञी कमकार कर पंहिंजो। अरे कालण कारे पियो वञी? वञा पियो शौंक़ शिकार ते। बेली अलाह खे मन, ये चोरी चकारी छॾे ॾे। बाबा इहा ग पी त न कंदो कर। अरे खुदन वारा सूर लथा न आहिनि, तो वारा सूर मां कीअं सांदुसि? सूर नथो सही सघी त मां छा कयां? चोरी मां कोन छॾींदुसि। अरे अॻे हिकु मां पोढ़ो, ॿियो छोरी घर में अकेली, मुल्क जा हालात पाण ॾिसे थो पियो। कंहिं बि कालूअ जी खड़ ॾांहुं अखि खणी ॾिठो न, मां हुन जा दोॾा कढी छॾींदुसि। अरे जेको पंहिंजा नंग छॾे ॿिनि जा लोड़ा लताड़े, उहो छा जवान हूंदो आहे? चङो बाबा, जेको थियो ॾिठो वेंदो। अड़े हेफ थई कालू, पंहिंजे यारनि जे हथां मरी पे।
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। सुल्तान तू हाँ मां हुन ॾींहुं वारी मज़ाक तोखे फबी सुठो अथई त साॻे पेरनि ते मोटी हलियो वञ। छो मुमल ॻोठ जा माण्हू त महिमान नवाज़ूंदा आहिनि, घर आयल त दुश्मन खे बि मुर्की मान ॾिबो आहे। ईअं तड़का न आहिनि ॾिबा, तड़का सम्झई? तू मेहमान ना शैतान आहीं, शैतान। शैतान मुमल तो मुंहिंजी शैतानी ॾिठी किथे आहे? अॼु मां तोखे शैतानीअ जो उहो रूप ॾेखारींदुसि जो ॾेहन खे ॾस ॾींदी। ॾिस मुमल, मुंहिंजे प्यार खे इनकार जी जड़ में न साड़। जेकॾहिं न मां मटिजी पियुसि त पाई मुल कंदुसि, पाई। छा कंदे? बंदूक हणंदे? हणनी बंदूक। मुमल पंहिंजे हयाती में बेहयाई न कंदी, भले मुंहिंजी जिंद ते लाए छॾ। मुमल, मुंहिंजी नफ़रत जी बाहि एॾी त गरम आहे जो तुंहिंजी शराफ़त तुंहिंजे वजूद खां तोबा तोबा करे भॼी वेंदी, ऐं तुंहिंजी मजबूर ऐं कमज़ोर जवानी ज़ुल्म जी आवी में जली खाक थी वेंदी। सुठो अथई त सुल्तान जे प्यार खे ऐं आशिक जे इक़रार खे दोज़ख न बणाए, न त ही कजल पत लकड़ियूं रत जा गोड़ा वहाए वहाए अंधियूं थी पवंदी। मतां चई त मां कालू कंधारी ज़ाल आहियां। सुल्तान, ही बदन साड़े जलाए छॾ, पर कुझु बि न थींदई। अॼु जे रुख रिझाए मेड़ न कयमि न त सुल्तान न सॾाईंदुसि। आज़माए ॾिस पंहिंजी शराफ़त खे मुमल। अॼु सींध काठी पेरनि जी खुड़ियुनि ताईं घाव ई घाव ॾींदोसांइ। ओडेरा साईं, छा हेड़े? छो आयो आहे मुंहिंजी? ॿाहिरि आलिम ख़ान जा माण्हू आया थी अबा। अरे ताए, अॼु मुंहिंजे दर ते अची वेठा आहियो। सुमरा वडेरो सुल्तान आहे, वडेरो सुल्तान। अबाउ न छा कयो, कार ते अची करे तोहारी नुंहं खे चोरी अगवा करे खणी वियो। मूंखे लॻे थो इहो सॼो प्लान जेको आहे त वडेरे सुल्तान जो अथई। तुंहिंजे पुट खे मारण जो हथ बि उन जो, ऐं कालू खे बि उन्ही मारायो थी। सॼे ॻोठ में तबाही करे छॾी अथई, तबाही।
सुल्तान सुल्तान तू मुझा कूंदर पुट मारिया थी ऐं मुंहिंजी नूंहं खणी वियो आहे हाणे तोखे जीअण जो को बि हक़ न आहे सुल्तान मां तुंहिंजे हिकु हिकु ॻोढ़े जो सुल्तान खान खां इंतकाम वठंदुसि इंतकाम वठंदुसि इधर सुल्तान खान जा माण्हू था अचनि सही कर मोर्चा संभाल हिम्मत कयो
सुल्तान खान कॾहिं हारण नाहे सिखियो इधर मल्हार तमाम मुंहिंजे लाइ उहा सभ खां वॾी रुकावट हुयो ख़ुतनि खे मारायमि हिन मुमल जे करे तव्हांखे वञी झंग वसरायमि कालू खे मारायमि हिन मुमल जे करे मां सिर्फ़ हिन मुमल जे करे त पोइ अॼु मां तव्हांखे छॾे ॾींदुसि न कॾहिं बि न अड़े असां वॾेरा त इज़तुनि जा मुहाफ़िज़ हूंदा आहियूं तूं मुमल खे अगवा करे हिकु गुथो कमु कयो जंहिं ॾींहुं न तूं ॼाओ हुए मां उन ॾींहुं तुंहिंजी सिसीअ ते लत रखी तोखे ख़तम करे छॾिया हां त बहितर हुयो न अॼोको ॾींहुं न ॾिसणो पए हा मूंखे अॼु मुमल जेकॾहिं तूं मुंहिंजी नथी तोखे कंहिं हैदर मुखे अकेलो छॾे वञे हैदर न इधर न मल्हार मुंहिंजी भेण जी पार मल्हार अॼु खां पोइ अमानत थी अरे मुखे अकेलो छॾे